दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु असां जंहिं किताब सां गॾु तव्हांजे आॾो आया आहियूं इहो किताब सिंध जे तारीख़ ऐं जोग्राफ़ी ऐं जेका सा हेरिटेज ते आहे। ही किताब डॉक्टर मोहम्मद अली मांझीअ जो किताब लिखियलु आहे। ही किताब सिंध जा क़दीम सामूंडी बंदर, ही किताब आहे जेको सिंधी अदबी बोर्ड छपियो आहे ऐं ॾाढो सुठो किताब आहे। किताब लाहिरी ऐं औरंगा, शाह बंदर ऐं केटी बंदर यानी चइनि बंदरनि ते मुश्तमिल आहे। ही बंदर सिंध जा जेके आहिनि से हींअर त ख़तमु थी चुका आहिनि, पर कंहिं ज़माने में सिंध जो वापारु वणिज वापारु जेको हूंदो हो सो इन्हनि बंदरनि तां हलंदो हो ऐं इन्हनि बंदरनि तां असांजा जेके वापारी माण्हू हूंदा हुआ उहे ॾिसावर माल खणी वेंदा हुआ, वरी उतां माल वठी ईंदा हुआ। अहिड़े नमूने सां वापारु हलंदो हो। ही किताब डॉक्टर मोहम्मद अली मांझी जो लिखियलु आहे, तहक़ीक़ थियलु आहे। हिन किताब में ॾाढा सुठा ही नक्शा आहिनि जेके हिन साईं मोहम्मद अली मांझी साहब पाण ठाहिया आहिनि, जेके सिंध जे हवाले सां ॾाढा मशहूरु आहिनि। ऐं ही जेके ॾिसो जिते बंदरनि ते वियो आहे, जिते आर्कियोलॉजी साइट्स आहिनि उन्हनि जा हिन फ़ोटू बि रखिया आहिनि। पंहिंजो बि फ़ोटू अथसि उन सां जेको मोहक़क़ जो आहे। उन खां अलावा ॾिसो नक्शा ॾाढा बहितरीनु जेके से साईं ठाहिया आहिनि। ही नक्शा जिते असांजा भंभोर जा ऐं शाह बंदर जा, घोड़ाबारी जा हिते नक्शनि में जायूं ॾिनलूं आहिनि। साईं मोहम्मद अली मांझी साहब तमामु महिनत सां ही किताब लिखियो आहे, तहक़ीक़ कयो आहे। संदसि जा ॿिया बि किताब खोड़ सारा लिखियलु आहिनि, पर ही सिंध जा क़दीम सामूंडी बंदर जेको साईं लिखियो आहे किताब, इहो हिकु तारीख़ी जोग्राफ़ी लिहाज़ खां ॾाढो बहितरीनु आहे। लाहिरी, औरंगा बंदर, शाह बंदर ऐं केटी बंदर चइनि बंदरनि ते ही किताब आहे। जेके बि आर्कियोलॉजी जा स्टूडेंट्स आहिनि, तारीख़ जा स्टूडेंट्स आहिनि, सिंधी जोग्राफ़ी जा स्टूडेंट्स आहिनि, उन्हनि लाइ ही किताब हिकु सौगात आहे ऐं हिन खे पढ़नि यकीनन मां सम्झां थो त हिन मां घणी मालूमात हासिलु कंदा। डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहब हिकु सुहिणो ऐं सुठो अदीब आहे, असांजो मोहक़क़ आहे जंहिं ही किताब असांखे ॾिनो आहे। ऐं संदसि मां सम्झां थो त महिनत जेका सजाई थी आहे, सिंधी अदबी बोर्ड छपियो आहे किताब। हीअ किताब एॾो महांगो बि कोन्हे को ऐं अधु क़ीमत में सिंधी अदबी बोर्ड जे तरफ़ां असांखे मिले थो ऐं माण्हू जेको सो पढ़े। पहिरियों छापो आहे 2023 में ई छपियो आहे किताब। ऐं मां यकीन उमेदु कयां थो सिंध जे पढ़ंदड़नि खां, शागिर्दनि खां त ही किताब पढ़ंदा। सिंधी जोग्राफ़ीअ ते आहे, आर्कियोलॉजी ते आहे, हिस्ट्री ते आहे। जेके बि दोस्त हिन में दिलचस्पी वठनि था ऐं हीअ किताब यकीनन पढ़ंदा ऐं फीडबैक ॾींदा। मुंहिंजो हिकिड़ो चैनल आहे जोयो लाइब्रेरी, मां उमेदु कयां थो त इन खे ॾिसंदा ऐं जेको सो शेयर कंदा ऐं सब्सक्राइब कंदा। तव्हां सभिनी जी महिरबानी।